क्या औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मां अहमद अली हिंगोर जो मोहम्मद शामिल हिंगोर जे यूट्यूब चैनल सां तव्हां सां मुखातिब आहियां। अॼु असां ऐं मोहम्मद शामिल हिंगोर जे सूरे बादशाह जी गोरिल्ला जंग ऐं उन्हनि में हुरनि जे किरदार जेके उन वक़्तु शरीक हुआ ऐं जेके गुज़ारे विया, शहीद थी विया ऐं गाज़ी, उन्हनि ते हिकु नज़र विझंदासीं। ऐं असां तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त सूरे बादशाह ते सूरे बादशाह जो नालो कीअं पियो ऐं उन टाइम ते जेका जंग कई हुई उन जंग करण जो मक़सदु छा हो। छा उन टाइम ते सूरे बादशाह ऐं हुरनि खां अलावा ॿिया के अहिड़ा माण्हू न हुआ जेके अंग्रेज़ साम्राज्य सां विढ़नि, या अंग्रेज़ साम्राज्य जो मक़सदु सूरे बादशाह सां जंग करणु हो ऐं सूरे बादशाह जो मक़सदु अंग्रेज़ सरकार सां मुहदो अटकाइण जे पोयां मुफ़ाद कहिड़ो हो। इन्हनि सभिनी पस मंज़र ते असां हिकु नज़र विझंदासीं, छाकाणि त अॼु इहो नसिल उन जी क़ुर्बानीनि खां कोरो बणियलु आहे। त असांजी इहा कोशिशि हूंदी त उन्हनि गाज़ियुनि सां जेके उन टाइम ते मौजूदु हुआ ऐं उहे गाज़ी बणिया त उन्हनि सां जेको इंटरव्यू वरितो वियो हो, जेको असांखे कलम जे ज़रिए किताबनि क़ैद थी मिलियो, असां उहो तव्हांजे साम्हूं शेयर कयूं।